उमरकोट खां रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी, डिविजनल ब्यूरो चीफ मीरपुर खास। सिंध हाई कोर्ट जे टिन मुख़्तलिफ़ फ़ैसिलनि जी रोशनी में सिंध एम्प्लॉइज़ सोशल सिक्योरिटी इंस्टीट्यूट पारां ज़िले उमरकोट में मज़दूरनि जे समाजी तहफ़्फ़ुज़ तोड़े सोशल सिक्योरिटी जे हवाले सां रजिस्ट्रेशन करण जे लाइ हिकु निजी हाल में हिकु आगाही कैंप क़ाइमु कई वई। उन मौके ते रजिस्ट्रेशन कैंप में ज़िले उमरकोट के मुख़्तलिफ़ कमर्शियल तोड़े इंडस्ट्री सेक्टर समेत बठन जे मज़दूरनि, हारिन ऐं ॿियनि शोबनि में कम कंदड़ मज़दूरनि पंहिंजी रजिस्ट्रेशन कराई। उन मौके ते प्रोग्राम के सदारती खिताब कंदे असिस्टेंट कमिश्नर उमरकोट रजब अली सठियो चयो त असां वटि 95% प्राइवेट मुलाज़िम आहिनि जेके असांजे मुल्क जे करंगे जी हडी आहिनि। हुन चयो त सिंध एम्प्लॉइज़ सोशल सिक्योरिटी इंस्टीट्यूट मज़दूरनि जी रजिस्ट्रेशन करे CCA कार्ड जारी कंदो, जंहिंसां मज़दूर मुलाज़िमनि खे काफ़ी फ़ाइदा थींदा। हुन जो समूरनि मज़दूरनि जी यूनियन तोड़े अॻवाननि खे पंहिंजी तनज़ीम वधीक मुनज़म करे मज़दूरनि जी रजिस्ट्रेशन कराइणु घुरिजे त जीअं मज़दूरनि खे माली मदद तोड़े सिहत जूं सहूलियतूं मुहैया थी सघनि। हुन वधीक चयो त अॼोके प्रोग्राम जो मक़सदु बि इहो ई आहे त मज़दूरनि खे उन्हनि जा समूरा हक़ मिली सघनि। उन मौके ते समाजी तनज़ीम इस्पारक जे हेड मैडम माहिरा नूर अब्बासी खिताब कंदे चयो जेके मज़दूर आहिनि उन्हनि खे सोशल सिक्योरिटी स्कीम मां भरपूर फ़ाइदो वठणु घुरिजे। हुन जो वधीक चवणु हुयो त मज़दूर जी सोशल सिक्योरिटी लाइ हुकूमत सिंध बहितरीन कमु करे रही आहे। उन मौके ते सिंध एम्प्लॉइज़ सोशल सिक्योरिटी इंस्टीट्यूट जे डायरेक्टर मीरपुर ख़ास ग़ुलाम दस्तगीर खिताब कंदे चयो त जेके बि बठा मालिक कमर्शियल तोड़े इंडस्ट्री सेक्टर जे मालिकनि ऐं नंढनि यूनिटनि जी एम्प्लॉइज़ खे वधि में वधि पंहिंजे मुलाज़िमनि जी रजिस्ट्रेशन कराइणु घुरिजे त जीअं मज़दूरनि जी CC कार्ड जारी थी सघे। हुन चयो त सिंध एम्प्लॉइज़ सोशल सिक्योरिटी इंस्टीट्यूट पंहिंजे हिसे जो कमु करे रहियो आहे। हुन चयो त मज़दूर हाणे आसानी सां घर वेठे पंहिंजी ऑनलाइन रजिस्ट्रेशन कराइणु ऐं वधीक मालूमात हासिल करण जे लाइ असांजी वेबसाइट www.sessi.gov.p खे विज़िट करे सघनि था। उन मौके ते सिंध एम्प्लॉइज़ सोशल सिक्योरिटी इंस्टीट्यूट कराची जे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर जगमाल दास बजीर मज़दूरनि जी CCE कार्ड जे फ़ाइदनि बाबति आगाही ॾींदे चयो त सिंध एम्प्लॉइज़ सोशल सिक्योरिटी इंस्टीट्यूट मज़दूरनि खे CCA कार्ड जारी करे थी, जंहिंमें मज़दूरनि जो मुफ़्त इलाज, माज़ूरी जो मुआवज़ो, इद्दत जे दौरान मोकलुनि जी माली मुआवज़ो, बीमारी जी माली मुआवज़ो, मज़दूरनि जी पेंशन, पसमानगान जी पेंशन, ख़ुसूसी माली इमदाद शामिल आहिनि। उन मौके ते प्रोग्राम में महिमान ख़ुसूसी तौर असिस्टेंट कमिश्नर उमरकोट रजब अली सठियो समेत डायरेक्टर सिंध एम्प्लॉइज़ सोशल सिक्योरिटी इंस्टीट्यूट मीरपुर ख़ास ग़ुलाम दस्तगीर, चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर जगमाल दास बजीर, डिस्ट्रिक्ट इंफॉर्मेशन ऑफिसर उमरकोट मोहम्मद असलम भट्टी, डिस्ट्रिक्ट लेबर ऑफिसर गुलजार अहमद, समाजी अगवान अब्दुल्ला खोसो, समाजी अगवान सारंग राम, मंठार आरिसर, समाजी तंज़ीम रैपिड के प्रोजेक्ट मैनेजर अली हसन सुमरो, समाजी तंज़ीम CWSE के प्रोजेक्ट ऑफिसर कहर चौहान, उमरकोट के साफ़िन सजाद अली कुंबर, मुश्ताक अली रहमू, नईम दर समेत ॿियनि समाजी तंज़ीमनि जा कारकुननि तोड़े सवें मज़दूरनि पिणु शिरकत कई।